तुझी याद मुखा महबूब मिठा वो तुझी याद मुखा महबूब मिठा ठाउगी जरो पा ओ मां उधर जा खाता बंद करे छड्या सा नोनी तेरे पैसा खपन न पैसा मिलू चाचा अब पैसा दे तो कोई जल्दी ठाई को बेचेगा आने ओके एदार बता था हनो किस्मत दा 10 रुपया था यार मुझसे के रोब तो दिस अरे रे बोलो ठाउकड़ो नथी लगियो ठाउकड़ो खबर मगे के तू युद्ध हुआ आबाद हुजन या न हुजन परेला पर तो गुर भूख ते नयो मेहरबानी करे गुलाम कादर के पंजा पादा मोटाए दे त लायो ही न खल अरे तो गुलाम कादर ये पादन के छडे बाकी जगह तुझ मां कुल दी बदियो न उन जी गाल कर हलो भगवान एतरो ठाउको भी नथी गुलाम कादरा पादा सा तो कोन खणनी दासे गुलाम कादर हे वरी कारो काओ केर आए जेको विच में तो का करे तो के तमीज ना है मेहमान सा गालण जी अरे जो ठाउको हो जे यार तो विच में ये न गाया जड़ो तू तो जो मेहमान बोखरू अरे बस कर जान गुट्टो देते सा गडी पूरा कर करे माथे चढ़ा अरे हद कर तो ठाउको आया हां अच्छा गोठ में जैसा है बाबा छड़ो अरे रे छड़ बाबा छड़ वे समझाई से बाबा छड़ मां के पादा न कर बाबा छड़ो ओके पादा न खपन तो जड़ो न कर रो बस करी दिसाने नहीं आनी ने गोठ में किए तो रहे ही गोठ तुजो न पर असा जो है परेला असा जो जो ये है गोठ तो जो है ना हां तो बाने के मुसलमान थी करे पारो रहा जा ओ बा परेला अबा मुझे मुंह दे दिस बा मुझे मुंह दे दिस बुला के दे ये पंजी तो कारण करी दो तो इन्हन के है न रहा है ये ना तो पुलिस में दरखास्त कर से तो बुला के दे रूपो जमाम जो रहा है रूपो छो हल नथा कढो इनके जेको तो के करवा तू नि कर जो जे तू पंजे पी जो खुट है ना तने के रहा है तो मां था रिश्तो माता जो केरो टंगू भजाया जे तू टंगू न भज रहे हैं तो मां पंजे पी जो खुट ना परेला ओ बा परेला हे मुखे दिसो बा अरे तू परे गेंडा मुखे दिस दोसू बच्चो करा शरी बच्चो तुझो साहब न वने गुलाम कादर तो के कुछ भी कोन थींदो ऐ तो के या खबर हुजणो खपे त हिन गोठ में इन को वडो को वातड़ो आहे ही कोन अल्लाह खैर कंदो बाकी मूसा खान जे गोठ में जेके ने हिते लडे आया है ये रने मर्दे सब चमड़ा थई चमड़ा जे करे तो के कुछ कई उन जे ला मां बैठो आया तू परेशान न थी देखायो हुजे हे बागू नजर न था अचन पिया कोनन छा घर में अधी अगई असा जे घर में पई थी बाह भरे जे कदे न मथो तेल ना हारी तो डाढो सुठो थींदो आओ दा बराबर मां वता थी घासलेट हारींदी बाकी तो वारा छोरा आबे जमजम हथन में खयूं वतन था पिया जग जहान जो खैर घुरंदा कहरा जेसर देखायो हुजे एड़े ने गाल ने कंदे तोखे भी शर्म कोन थो अचे अदा अम्मा तू पांजे अंदर जी बाई चाचा मथा छोती कढे चाचा तो हर वक्त मुझे साथ रहनो आहे अमर तू करो जंग जे मैदान ते बिठिया त चाचा हे तो जो साथ तो दिनो इहो ही त आयो हो न फेड़ो बधी तुझे संग गुरण जे लाए इन्हे ही त तोखे सूरन में विधो आ कहरा जेसर देखायो हुजे जे इहो भी साथ तो सा न दे न त मोए खां पो इहो भी वनी दोजक जे टांडन में पवे अजयती बैठी हुंदी है ऐ जबारा वारा अची विया त क़यामत मचाए छडींदा क़यामत कहरा जेसर देखायो हुजे मां भी होई थी चाहा त हे तू धर अचने त मुंद जी बुधाया ने असा पाण मालूम के मुद्द जी बुधाई दाई तू शासा के मुद्द जी बुधाई दिया ठायो हाने ठायो झको थी खैरा जेसर देखायो हुजे अञा न ढड़वा बिड़ा दो हा घरो न गालाए चवाई थी अज पीते करे न मां पाजो राओ खणियो हिया बधण बधी फिटी के मैं त दरहा पे हणदे जान छड़ाए न सकंदे ओ भिरी थो गालाए बस आने बस घणी गाड़ी न ये तो निकरण जी करे जेने मजबूर दिमाग खराब थियो तो धक्को नी कतो साई पूरो बोले अरे अगे में कहे बधे कोते के धक्को हयूं थी जो ले तो खैरा के देखारे पियो याद रख जाए तेसी ताई मां हितो न वेंदस जेसी ताई मां पाजी छोरी के साण वठी न वेंदस हां
वठी वन पाजी छोरिया के वठी वन। हिन घर में न जी का भी जरूरत कोने। मां अदा जी 200 शादी कराया। खैरा जे सिर दे खैर होजे के तू जब्बार जी शादी बी कराए वए त खैरा तो सा सिंध जो वायदो थी करे पई पर जुती वात में करे खैरा सजे गोठ जो घिटियूं घुमदी पर हां जे तू न कराए सके इन्हे जी शादी जब्बार जी त पो मुंजी जुती पांजे वात में करे सजे गोठ में घुमंदे। इहो मजूअ जो तो सा वायदो है वायदो। जेनियो अदा जी कोर इन घर में दाखिल थी उन डी तुजी छोरीअ के वात में जुती उजराए घर को रवानो कंदुस। खैरा जे सिर दे खैर होजे खैरा अञा मुई न है जो तू असा के जुतियूं खणाईंदे चक में। हा ॾिसां त सही मां भी न त केड़ी हा बदनसीब आहे न गोठ जी जेका जबार सां लाऊं लहंदी। खैरा जे सिर दे खैर होजे जे वनवाह में टंगू न भगियूं मास न उनेरा न जूं त पो मुंहिंजो नालो भी खैरा न आहे। खैरा हा तमाम जल्द ॾिसंदी है तमाम जल्द अदा के लऊ लहंदे। ओ अद्दी 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 मां हे बाहूं तो बधाए तू ही मुड़ खणी। अम्मा तू मुझे मुंह के ॾिस मुझे मुंह के। खैरा जे सिर दे खैर होजे हाणे त खणी मां वञा थी पई पर तमाम जल्दी मोटी ईंदसि। हा सुका पातर घरों खयूं ईंदसि इन्हनि खे चक में कराइण जे लाइ। वो वक्त ॿुधाए दो वक्त त केर तो जुती चक में खणे। पाण खे ठाहू को था समझ तो तुखे ख़बर न आहे त पड़ल चङनि भलनि जा पटका धूड़ में मिलाए छॾिया धूड़ में। हाणे ॾिसां त इहे कीअं था सुकून जो साह खणनि जे उन्हनि खे थाने जो उबतो न टंगरायो। मां बि पड़ल पेरे वेठी न आहियां पड़ल पेरे वेठी न आहियां। वरियाम कहिड़ा हाल आहिनि? हाल ठीकु आहिनि तॾहिं त पहुतो आहियां। वरियाम अकेलो पहुतो आहियूं सदर किथे आहे? अचानक फोन आयसि लायूं पाण हली वियो ऐं चयाईं त खानू खे चजां त दिलि में न करे मूंखे इमरजेंसी आहे। वरियाम यार तोखे वरी तकलीफ़ ॾियणी पइजी वई। का ॻाल्हि न आहे खानू यारनि लाइ त सिर जो क़ुर्बान आहे। हाणे ईअं कर जो की राति आराम कर सुभाणे हली तोखे मैदान में लाहींदासीं। एॾो वॾो कमु आहे छा? या त सुभाणे ख़बर पवंदी त कम आसान थिए थो या मुश्किल। सही यकीन कयो त दिलावर खान जे ॻोठ में रूपोश माण्हू रहियल आहे। छा उन रूपोश माण्हू खे दिलावर खान थो रहाए? साहब दिलावर खान न होटल वारो आहे न गुलाम कादर उहो ऐं ॿियो जेको दुकानदार आहे दोसू। जेका ख़बर तो असां ताईं पहुचाई आहे जेकॾहिं हिन ॻाल्हि जी ख़बर दिलावर खान खे पई त ख़बर अथई त छा थींदो? साहब अंजाम खणी मुंहिंजो कहिड़ो बि थिए मूं रूपोश माण्हू ॾिठा आहिनि इहो मां सारी आम चवंदुसि। हिन माण्हू खे वठी मुंहिंजी ऑफिस में अचो। यस हलो हाणे हल उठ पाण सां गॾु असांखे बि सूरन में विझी छॾियूं। हल साहब जी ऑफिस में। हाणे ॻाल्हि कयो। साहब मुंहिंजे ॻोठ में न मुंहिंजो मक़सदु आहे दिलावर खान जे ॻोठ में रूपोश माण्हू रहियल आहे। सिकंदर तव्हां कुझु देरि लाइ ॿाहिरि वञो। ओके सर। उहो रूपोश कंहिंजो साथी आहे? साईं पीरल नालो अथसि पीरल कारो मोटो आहे मां सम्झां थो त रुस्तम जो साथी आहे। वेहो वेहो परेल वेहो। ॾिसो हितां जो अमन तमामु घणो ख़राब थी वियो आहे। साहब अमन खे सुधारणो त तव्हांजो कमु आहे न बाबा असांजो त न। परेल जेकॾहिं हितां जा वॾेरा इन्हनि लोफरनि जी पुश्त पनाही करणु छॾे ॾियनि त असां अमन जल्द बहाल कराए छॾियूं। साईं पोइ पहिरियां उन्हनि खे अंदरि छो था कयो? तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? साईं पहिरियों पेरे वागी हुयुसि हाणे चोर सभु दाड़े बणिजी विया त मूं बि पंहिंजो रोज़गार छॾे ॾिनो आहे। छो? साईं जॾहिं चोरियूं थियनि ई कोन थियूं त पोइ पहिरियां छा कंदासीं? हीअं त बाबा सिधी बंदूक सीने जे मथां आहे सीना ज़ोरी आहे सीना ज़ोरी। जेकॾहिं मां तव्हांखे कंहिं रोज़गार सां लॻायां त कंदव? साईं रोज़गार केरु करणु न चाहींदो? परेल मां चाहियां थो त तव्हां पुलिस जे लाइ मुख़बरी कयो। साईं इन कम लाइ बाबा घणो ॾींदो?
हिक मुखबिरीअ जा 10,000 बशर्ते के उहो जंहिं लाइ मुखबरी था कयो पकड़ियो वञे। बहुत जोखम जो कमु आहे, पैसा तमामु थोरा आहिनि, जे ज़ाहिर थियुसि त मारियो वेंदुसि बाबा। इहो राज़ तव्हां ऐं मुंहिंजे विच में रहंदो। कुझु हुजे सही, पैसा तमामु थोरा आहिनि, मां राति ॾींहं महिनत कंदुसि, तॾहिं वञी महीने में को हिकु अधु माण्हू पकड़ाए सघंदुसि। तूं ॿुधाए घणा वठंदे? घटि में घटि 20,000। मूंखे क़बूल आहे। हीअ अथव 10,000 जो एडवांस चेक। सभ खां पहिरियां वञी हिन मां मोबाइल ख़रीद कयो। हीअ अथव मुंहिंजो नंबर, हर ख़बर मूं ताईं जल्द पहुचणु घुरिजे। सम्झी साहब, बिल्कुलु सम्झी वियुसि। तव्हां सिर्फ़ु मोबाइल ते कांटेक्ट करे सघो था, बाक़ी हिक ॿिए खे सुञाणींदा न आहियूं। पर साईं हुन कम जो छा थींदो? जंहिं रूपोशे खे मां ॾिसी आयुसि उनखे पकड़ियो ऐं मूंखे 20,000 रुपया ॾियो। इन्हीअ खे विसारे छॾ ऐं नए सिर कोशिश कर। साहब यकीन कयो त इहा ख़बर बि पकी आहे। चेक इहो खीसे में रख त पोइ ॾिसी न वठे। सभु तयारी कयो। कूड़ो हुयो, पहिरें नंबर जो कूड़ो, अलाए छा पियो बके। हिन जे करे असां दिलावर खान सां थोरी फिटाईंदासीं। वॾा बाबा हाकिम खान जॾहिं खां जेल जूं छुटाए उन ॾींहं खां वठो सॼा माहौल ई ख़राब थी वियो। त ॻोठ ते माण्हू असां ते खिलंदे दिलि कंध चावण जड़े कोन्हे से उधर ते। सब समझा थो मोदो, सब समझा थो, पर नंढो थी पियो आहे। हुनखे कयां त आख़िर छा कयां? यार असां माण्हू आहियूं मोहबती, जॾहिं धारियुनि सां बि ज़बान तंग करे नथा ॻाल्हायूं त पोइ हाकिम खान त मुंहिंजो रत आहे, रत। वॾा बाबा मैं मञींदा पिया हाकिम खान तो साडा रत आहे, पर इतला छुड़वा बि छोड़े सोसि न त ॻाल्हि ॻाटे खां चढ़े वेसी उधर। हाकिम खान जो ज़िद आहे त मूंखे राणी मिले, ऐं राणी शायदि एतिरी नफ़रत कंहिं सां बि न कंदी हूंदी जेतिरी हाकिम सां थी करे। पोइ सोच मोलू, सोच त इन ॿिन्ही जो मिलाप कीअं थो थी सघे? वॾा बाबा इहा ई त ॻाल्हि हाकिम खान जे दिमाग़ खे बंदी नहीं, पिछे को केरु सम्झाए उधर ते। हा मोलू, हाणे हिकु चक्कर राणीअ खे वापसि आणो पवंदो। वॾा बाबा इहा ॻाल्हि तमामु मुश्किल आहे, ईअं थी कोन सघिजे। मोलू, को बि कमु ॾुखियो न हूंदो जे माण्हू पंहिंजी सचाई ते चढ़े त डूंगर बि ॾारे विझे। वॾा बाबा राणी ते मिले मूसा खान ते क़ैद जे, ऐं मूसा खान जी ख़बर ई नंढड़ी ॻाल्हि को घाटे ते चाढ़ छोड़े दे उधर ते। मोलू, असां माण्हू आहियूं मोहबती, अहिड़नि सरफिरनि जे घाटे तां ॻाल्हि कीअं लाहिजे, फन सां ॼाणूं था। वॾा बाबा कीअं बि करो, कुझु बि करो, हाकिम खान जे कदमां को रोको, नथी मुल्क को बाह ॾेई छोड़ेसी उधर। मोलू, मां अञा मोह न आहियां जो हाकिम खान हेॾा ज़ुल्म कंदो। मां पंहिंजी ज़िंदगीअ में हाकिम खान खे हदूं रागड़ कोन ॾिनुसि। वॾा बाबा हाकिम खान त सभु हदां टपंदी, तोसां लाइ कहिड़ी हद जी ॻाल्हि पई करे ॾे उधर ते। हाकिम खान मुंहिंजे सब्र जो नाजाइज़ फ़ाइदो वठी रहियो आहे। मारी वेंदे मथे गोली हलाई जाई, मथे गोली हलाई जाई। केरु आहीं तूं? नास कर न, पंहिंजो आहे पंहिंजो। पुठियां अच न तूं। हा चाचा मां, पर तूं इहो ॿुधाए त हिन तरफ़ लुंडियूं लताड़ण कीअं निकितो आहीं? पुठियां शहर वियो हुयुसि, वापसी मेरा विचाई निकिरी पियुसि, पर पुठियां तव्हां हिते कीअं? चाचा फिलहाल मूं हिते ई डेरो जमायो आहे। हिते तव्हांखे ख़तरो महसूस कोन थो थिए? बाबा कंहिं बि वक़्तु पुलिस जो छापो लॻी सघे थो।
फिलहाल पुलिस जो इन तरफ ख्याल ही ना है। जॾहिं उन्हनि खे ख़बर पई त देरो मटाए वठंदुसि। अब हाणे मूंखे चओ एतिरो जल्दी काॾे चाचा, कुझु घड़ियूं वेह, को नवां पुराणा हवाल ॾे। हा कहिड़ा हाल अहवाल थो पुछी, पंहिंजा कख छॾे दरपदर जी ठोकरियुनि में आहे। बाक़ी हा, जंहिं ॾींहुं तूं असांखे मूसा खान मारे त हे ॾाढी आहे चर मिठाइयूं विराईंदुसि मिठाइयूं। जल्द ॿुधंदे चाचा, जल्द ॿुधंदे त मूसो विच रस्ते ते मोल हूंदो। अब हाणे मां हलां थो, ॾाढी देरि थी वई, ॻोठ में पहुचणो आहे। इजाज़त चाचा। हलो भाई। आचर थोड़ो असांजो टिकाणो ॾिसी वियो आहे, किथे छापो न हणाए। ये मूसा खान जा दुश्मन आहिनि, इन करे मूसा वेर कोन पाईंदा। पर आचर मूंखे खतरनाक मुंडी पई लॻे, अलाए छो खतरनाक मुंडी। तूं बेफिक्र रह असगर, बेफिक्र रह। इन्हनि मां का बि मंदाई न थींदी, भली कुझु बि थिए, पर मुंहिंजा दुश्मन कोन थींदा। निभागो अची हिन वक़्त में जेकर दर खड़काए चाची जिन सां वञी मिलियुसि त ॾाढो ख़्वार कंदो। इन खां अॻु में जो ख़्वार करे निकिरी वञा। काती न खदकाए नोलू जागदा जवान। अरे हेॾे छा था ॾिसी? मां त चवां हलो त हलो। हल से हल, असां वॾा खूनी मासूं, बसि असांखे तो दॿाए त असां हलूं। अरे हेॾे तूं हितां नवी थिए? असीं छो वञा? तूं गदी बोज़त खे तंग तो कसी, मां वसी पंहिंजी अखियुनि सां ॾिसी वसी हलियो वञा। न मजज़ू न, असां वॾा खूनी मासूं, बेइज़त न आहियूं जो तूं हिकिड़ी गदी बोज़त जी इज़त सां हथ चोला त करी वसी असां ईअं हलिया वञूं। सुतो इन में ॾे त तूं हितां निकिरी वञ, न त पिया चोस करे सॼे ॻोठ खे गॾु कंदुमि ऐं सभिनि खे तुंहिंजा करतूत ॿुधाईंदुमि। करतूत वॾो को चंद्रो वहीं चंद्रो। हल से, चंदो न आहियां मां, चंदो आहियां चंदो। हिन पासे जन्नत जो घर, हिन पासे असांजो घर, विच में मान चंदो चंदो। असां वॾा खूंदी मासूं, हे वसी असांजी महबूब जी इश्क पियो करे, पर सुठो तो जो हलियो वियो, न त खेसि त मथे ते चढ़ी वञे त राति जो खिची में हिते कुतुर कुतुर कयांसि, खेसि छॾण वारो बि न हुजेसि। लॻे तूं त हाणे हिते मूंखे चौकीदारी करणी पवंदी, न त मुंहिंजी महबूब जी खे हे दुश्मन खाई वेंदा। मां पंहिंजे पहिरें ई कम जी शुरूआत इतां ई कयां थो ऐं पहिरियों शिकार आचर खे बणायां। न न, जे आचर बची वियो त मूंखे ज़िंदा छा कंदो, कहिड़ो हिन ॻोठ में अचे थो। वरी ॻाल्हि त बचण जो मौक़ो कीअं मिलंदुसि। जे पहिरियों कमु एतिरो जल्दी करायुमि त DSP जो मूं मथां पूरो भरोसो थी वेंदो ऐं पोइ जाम माल खाईंदुसि, जाम। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, जीअं ई पहुतो आहे त मोह खगो इहो सोचुनि में गुम आहे, अलाए कहिड़ो अचे कमु फाथो अथसि। अड़े रे ख़ैबर जे कोट के रहण जी सोची अथई छा? ओ मोह खगा मां तोसां आहियां, छा थो सोचे पियो हीअं तूं ॿाहिरि वांगुरु ॾिसे गिदूअ मां भॻवान छा? के कम मिली वियो आहे ऐं एडवांस बि मिलियो आहे। बाबा रोजगार मिली वियो थी छा? हा मां कम मिली वियो आहे ऐं हेॾो पैसा माने खे ॾे त दिमाग़ जाइ थिएसि। अम्मा ही वटि पूरा 500 अथई। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, इहो कहिड़ो कमु मिलियो थी एॾो वॾो जो 500 रुपया सॼा सारा एडवांस मिलियो थी? ईअं सम्झ त इहो कमु ई न आहे, ऐं जे मूंखे कमु मिलियो त पोइ न ईअं सम्झ त पैसा ई पैसा हूंदा बसि। खैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे,
अहिड़ो अलाए कॾहिं थींदे जो असांखे ईअं कैश पियो आणे ॾींदे कैश। अरे जगह पर तू चूरी वही बुसरियूं पचाए खा जेको भी खर्च आयो मां ॾींदुसि मां इहो मुंहिंजो तोसां मुड़सणो वाइदो आहे। वाह हाणे मुंहिंजा बंभी मुड़स वाह सम्झाम थी पई त हाणे हितां लॾे खणण जो वक़्तु अचे वियो आहे। खैरा जे सिर ॾेखारियो हुजे जॾहिं बि बरपिया आंदा अथई त ॿाहिरि को न को ॿारणो ॿारे पोइ आंदा अथई।